चक शहर में मच्छी मार्केट वटि हिते मच्छी वापिराईंदड़ मीराणी बिरादरी दायूं आहे त असांजे मार्केट जी छत किरी पई आहे, जंहिंजे लाइ टाउन ऑफिसर गोहर हुसैन फुलपोटो ऐं डॉक्टर नवीद अहमद चेयरमैन टाउन कमेटीअ खे बार बार दावूं कयूं आहिनि, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर असांजे मार्केट जी छत नथी विझराए ॾिनी वञे। असां आला इख्तियार DC शिकारपुर शकील अहमद अबड़ो खे अपील था कयूं त हू मार्केट खे छत विझराए ॾियनि। मसइलो आहे त असां अॻ में बि चेयरमैन खे बि अर्ज़ु कयोसीं, डॉक्टर खे बि अर्ज़ु कयोसीं, असांजो छपरो जेको आहे उहो नथो ठही सघे। अचनि था मिस्त्री वठी, हिकु ॾींहुं अचनि था, वरी उहो मिस्त्री हलियो थो वञे, महीनो गुम थो थी वञे, हले काॾे थो हलियो वञे। असां अर्ज़ु इहो कयूं था त असांजी महिरबानी करे छपरो ठाहिजे, बरसाति आहे, अगरि मींहुं आहे, असांजी मच्छी ख़राबु थिए, असां काॾे वञूं। असां वॾी दफ़ा ऑफिस विया आहियूं टाउन में, खोले पुट खे दरख़्वास्त ॾिनी आहे, अचनि था माप बि करे था वञनि था, वरी तरसो हिन वक़्तु थी विया आहिनि, महीनो ॿ थी विया असां ॾे वरी पोइ हिन खां पोइ वरी न पुछणा आहिनि असां खां। इन जे करे असांखे छत विझी ॾियनि, ऐं ॿियो असांजी इन जे करे मींहुं थो अचे, मच्छी असांजी ख़राबु थिए, हाणे गर्मियूं अचण वारियूं आहिनि, उन जे लाइ असां अर्ज़ु था कयूं त असांखे छत विझाए ॾियनि। छपरो सफ़ा किरण थिया मथां दरख़्वास्त वग़ैरह बि करायासीं, हिन दरख़्वास्त हिन महिल ते कुझु ई न थियो। छपरे लाइ महिरबानी करे असांखे छपरो ठाहे ॾींदा, ॿी त असांजी का ॻाल्हि कान्हे। ॿियो अहिड़ो मुतालबो बि न थियनि त को असांखे ॿियो तव्हां नओं ठाहे ॾियो, बसि इहो ई सही आहे। पर मथां छपरो हणी करे महिरबानी करे ठाहे ॾींदा। हुन ऑफिसर खे अर्ज़ु आहे त इहो असांखे ठाहे ॾियनि। 3-4 चकर असांखे हरू भर मोटाईंदा रोज़ रोज़, महिरबानी करे असांखे ख़्यालु कनि भाउ। हेॾे असां आवाम जे लाइ सॼो जान कयूं था, घर वेठे मच्छियूं ॾंभरा